सिंध धरतीअ ते कई अहिड़ा आवाज़ पैदा थियनि था जेके सिर्फ़ ॻाइण न पर तारीख़ बणिजी वञनि था। अॼु मां अव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधी मौसीक़ी उन अज़ीम नाले जी कहाणी। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे सज्जाद, जंहिंजो आवाज़ बि अॼु बि माण्हुनि जी दिलनि में जहिड़ो आहे। सिंध जो फ़नकार मास्टर चंदर जो जनम सिंध जे हिकु घराणे सादे घराणे में थियो। न वॾा वसीला हुआ न ई वॾी का सहूलियत हुई, पर कुदरती खेसि उहो तोहफ़ो ॾिनो जेको हो कंहिं खे नथो मिले, जंहिंजो सुर ऐं आवाज़ नंढपण खां ई हिन जे आवाज़ में दर्द ऐं सचाई ऐं मोहबत हुई। जॾहिं हू मौसीक़ीअ में दाख़िल थियो त चंदर साहब मौसीक़ी रुगो फन न पर इबादत सम्झंदो हुओ। रियाज़ी सुर राग लफ़्ज़ सभु संदसि आवाज़ गॾिजी वेंदा हुआ। हू स्कूल में उस्ताद हुओ, उन करे खेसि मास्टर चंदर चयो वेंदो हुओ। पोइ उहो नालो मास्टर चंदर उन ई करे खेसि मास्टर चंदर वियो, उहो ई नालो तारीख़ बणिजी वियो हले। मास्टर चंदर जो आवाज़ रेडियो पाकिस्तान तां गुंजियो ऐं सिंध जे हर ॻोठ हर शहर ताईं पहुतो। संदसि गायल कलाम छा लतीफ़ सचल सरमस्त सिंध जे मिटीअ जी ख़ुशबू हुई। हू जॾहिं ॻाईंदो हुओ न माण्हू रोवंदा हुआ हू जॾहिं ॻाईंदो हुओ त माण्हू रोवंदा हुआ, ऐं जॾहिं ख़ामोश थींदो हुओ त बि आवाज़ रहिजी वेंदो हुओ। शोहरत हूंदे बि ज़िंदगीअ खे हमेशह आसान न हुई। मास्टर चंदर दौलत खां वधीक इज़त खे तरजीह ॾिनी। हिन कॾहिं बि फ़न खे बाज़ार न बणायो ऐं शायदि उन करे हो दिलनि जो बादशाह बणियो। अॼु बि जॾहिं सिंधी मौसीक़ीअ जी ॻाल्हि थिए थी त मास्टर चंदर जो नालो इज़त सां वरितो वञे थो। हो सिर्फ़ु हिकु फ़नकार न हुओ, हिकु दूर हुओ, हिकु एहसास हुओ। अॼु बि संदसि कलाम जर ऐं जंग में मशहूरु आहिनि। कुझु आवाज़ वक़्त सां गॾु विसरी वञनि था, पर संदसि अॼु बि आवाज़ ज़िंदा आहे। मास्टर चंदर जो आवाज़ वक़्त खे बि शिक्षत ॾेई वियो। अॼु उहो असां में न आहे, पर संदसि आवाज़ अॼु बि जहिड़ो आहे। जेकॾहिं अव्हांखे सिंध जी सची फ़न सां मोहबत आहे त हिन वीडियो खे लाइक कयो, ऐं सिंध जे फ़न सां तव्हांखे मोहबत आहे त हिन वीडियो खे सब्सक्राइब कयो, छो त अहिड़ियूं कहाणियूं जहिड़ियूं रखणु असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। अस्सलामु अलैकुम दोस्तो।